वसिया मुझी गाल बुध, ये मुख भजे छो थी? मुखे बुधाए छा तू वाकई वसीम से प्यार करें थी? मूडे ॾिस ऐं मुझी अखियन में अखियूं विझी ॻाल्हाए। ये सब छा हली रहियो है? अची वियो तहां के तो को होश ही कोने। मुखे को हे ॿुधाईंदो जो हे सब छा आहे? इहो त तव्हां पंहिंजी धीअ खां पुछो। दिल में हिक जी तस्वीर रखी अथस ऐं हथ वरी ॿिए कंहिंजो झलियल अथस। हरियाल मुंहिं एतिरी ताक़त न आहे जो तुंहिंजी गुज़ारतूं बञा। साफ़ साफ़ ॿुधायो जो ॻाल्हि छा आहे? हाणे इंकशाफ थियो आहे त तव्हांजी धीउ तोकीर खे नथी चाहे, बल्कि हिन जे ख्वाबनि जो शहज़ादो त कोई ॿियो आहे। केरु? कंहिंजी ॻाल्हि करे? मां ॿिए कंहिंजी ॻाल्हि न पई कयां, मां तव्हांजे थियण वारे न्याणे जी ॻाल्हि पई करे रही आहियां। मायरा जे थियण वारे मुड़ुस जी ॻाल्हि करे रही आहियां, वसीम जी ॻाल्हि करे रही आहियां मां। छा? वसिया छा हे सच आहे जो? जी पापा। छा वसीम भी तोखे पसंद कंदो आहे? वसीम भी मुझे पसंद कंदो आहे पापा। ॿुधो पिया ही सब कुछ छा थी रहा है? मुखे त कुछ समझ में नथो अचे। एक तरफ वसीम जी शादी मायरा से थियण वारी हुई, बे तरफ ही तोकीर से शादी करे रही हुई, ऐं हाणे ही वसीम सा केर कैसा शादी करे रहियो है, के पसंद तो करे। मुखे तो कुछ समझ में नथो अचे। ये सब छा है वसिया? छा मजाक बनायो तो? शादी बारे जो खेड ना है। हिन का छा था पूछो? ही तो बार है। जे कदे पुछणो तो ना तो वसीम का पूछो, जिन जो तारीफ कंदे कंदे तव्हां त थकजंदा ही कोन आयो। पेरी हुन पंहिंजे जार में मायरा के फसायो। मायरा तो हुन जे कम जी रही कोन, हाणे पंहिंजा प्यार जो डोरा हिन ते विझी रहियो आहे। असल गुनाहगार त वसीम आहे, वसीम। ये ना ही मम्मा, अवां गलत पिया समझो। वसीम त कदी भी मायरा से मोहब्बत कई कोन। वो हमेशा मुसा ही मोहब्बत कंदो रहियो आ। अगर को यार में फातल हो तो वो वसीम ही हो, जैके आप ही ब्लैकमेल करे पंहिंजे मोहब्बत जे यार में फसाई रखियो। छा बकवास करी रही है तू? होश में आई तू? पंहिंजी भेण ते इल्जाम हणी रही है तू। मां ठीक भी चवा पापा, अवां के त कुछ दिसण में ही कोन पियो अचे। वसीम त अवां जे एहसानन जे हेठा दबियल हो। अवां उन्हनि ॿिन्ही जी शादी जी अनाउंसमेंट करे छॾी। एड़ी सिचुएशन में वसीम करे भी छा हा? पर हुन त मूंखे चयो जो वो मायरा के पसंद कंदो आहे। हुन त इहो सब कुछ अवां जी मायरा जे दबाव जे करे कयो। शुरू का ही उनके पापा मुसा मोहब्बत हुई, ऐं असां हिक ॿिए खे तॾहिं खां त पसंद कयूं जॾहिं खां असां इस्लामाबाद में हुआसीं। तव्हां ॿई हिक ॿिए खे पसंद कंदा आहियो? तव्हां कंहिंजी ॻाल्हियुनि में अची रहिया आहियो? जे ही सब कुछ मञियो भी वञे त सॼो ॾोहारी वसीम आहे। वसीम हिकु कमज़ोर ऐं बुज़दिल इंसान आहे। हू असांजो न्याणो नथो थी सघे। मूंखे बि ईअं ई लॻंदो हो मम्मा। तॾहिं त मां वसीम खे आज़माइण जे लाइ तोकीर सां शादी करण लाइ हा कई, ऐं हुन साबित करे छॾियो पापा त हुनखे मुंहिंजी मोहब्बत पंहिंजे करियर खां वधीक अज़ीज़ आहे। हाणे त ख़बर पयव त हुन अव्हां जी कंपनी मां छो रिज़ाइन ॾिनो। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।